नाज़िन साईं जीएम सैयद जो शहर सन मालिकी न थियण सबब निंधड़को बणिजी वियो। शहर जी हर घिटी रोड रस्तनि तोड़े सरकारी जगहनि ते माफ़िया जा कब्ज़ा आहिनि, जंहिं करे शहर जी सूंह उजड़ी वई आहे ऐं शहरी परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। और ये हवाले सां ॾिसूं था सागर सोलंकी जी हे रिपोर्ट। सिंध जा समूरा शहर ॻोठ पंहिंजी पंहिंजी तारीख़ रखनि था। केतिरनि ई शहरनि में वॾा वॾा लीडर जनम वठण जे करे उन्हनि शहरनि ऐं ॻोठनि खे ख़ूबसूरत लफ़्ज़नि में यादि कयो वञे थो। उन्हनि शहरनि मां वॾी तारीख़ रखंदड़ सिंध जो शहर सन बि हिकु आहे। सन शहर कॾहिं आबाद थियो, सन शहर ते सन नालो छो पियो, उन बाबति का बि हतमी तारीख़ नथी मिले, पर मुख़्तलिफ़ तारीख़ दाननि जा मुख़्तलिफ़ राया किताबनि जी सूरत में अॼु बि मौजूदु आहिनि। अॻु सन शहर जी एतिरी मक़बूलियत न हुई, पर जॾहिं 1904 में साईं जीएम सैद जो जनम सन में थियो त हिन शहर में नओं रूह फूकिजी वियो, जंहिंजे करे सन शहर नंढड़ो हूंदे बि वॾी हैसियत वारो शहर बणिजी वियो। चयो वञे थो त सन शहर जी मालिकी साईं जीएम सैद पाण कंदो हुयो, जंहिंजे करे बदअमनीअ जो सवाल ई पैदा न हो ऐं साईं जीएम सैद जी चोरनि चकनि ते पिणु कड़ी नज़र हूंदी हुई। साईं जीएम सैद जे हूंदे कॾहिं बि को शहरी थाणे ते लाक़ब न थींदो हो। जॾहिं त रहवासियुनि खे सिहत तोड़े रोडनि रस्तनि जूं सहूलियतूं ॾियण में बि संदसि ई ख़ानदान जो वॾो हथु आहे। साईं जीएम सैद जी हाल हयाती में सन समेत आसपास जे इलाइक़नि में अमान का बि मानी जी होटल न हूंदी हुई। सन शहर में कंहिंजो को बि महिमान ईंदो हुयो त उन जे महिमान जी रहाइश ऐं खाधे पीते जो सॼो बंदोबस्तु साईं जीएम सैद जी निगरानी में संदसि बंगले ते मौजूदु हूंदो हो। अॼु वीरान बणियल साईं जीएम सैद जे दरिया वारे बंगले में हमेशह रौनकूं हूंदियूं हुयूं। शहर जा रोड रस्ता खुशादा हुआ, जंहिंजे करे शहर ईंदड़ माण्हुनि खे का बि तकलीफ़ न थींदी हुई ऐं सन शहर जी सूंहं शहर में ईंदड़ माण्हुनि खे मोहींदी रहंदी हुई। शहर में हद दख़ली तोड़े कब्ज़नि जो को बि तस्वुर न हूंदो हो। सन शहर बाबति साईं जीएम सैद सां गॾु वक़्तु गुज़ारींदड़ आवाज़ टीवी न्यूज़ खे ॿुधाइनि था त साईं जीएम सैद तमामु वॾो माण्हू हो ऐं न रुगो सियासतदान हो, पर हिकु वॾो ॾाहो ऐं सूफ़ी हो। सन जे शहरनि सां त हुनजो तमामु शफ़ीक़ हलण जो अंदाज़ हो। प्यार ऐं मोहबत ऐं पाबो ऐं सभा जहिड़ो माण्हू हो। ऐं सन में जेका बि चुरपुर थींदी हुई उहा सुठी हुजे या मनफ़ी हुजे। जे मनफ़ी जी मुराद इहा आहे त जीअं मिसाल कंहिंजी चोरी थी वई या केरु पाण में विड़ी पिया या किथे, बि शाम जो साईं जीएम सैद जो तरीक़ेकार इहो हूंदो हो त असां ॾिसंदा हुआसीं त पंहिंजी ओताक में अची वेहंदो हो। काफ़ी शहर जा माण्हू ख़ासि माण्हू अची उन जी कचहरी में शरीक थींदा हुआ, या फलाणे ज़ात वारो या फलाणे वारा जेकर हीअं थी वियो, अॼु हिन जो हीअं थी वियो, त उन्हनि ते हू पाण मुरादो नोटिस वठंदो। पाण मुरादो नोटिस वठी उन्हनि धुरियुनि खे घुराए पुछी ॻाछा करे जंहिंजो ॾोह हूंदो हो उनखे तंबीह कंदो हो। त ॻाल्हि करण जो मक़सदु इहा आहे त हर माण्हूअ सां हू हिकिड़ो सम्झो त सभा जहिड़े क़िस्म जो माण्हू हो। पंहिंजी कमाई पंहिंजी ज़मींदारी मां जेको कुझु ईंदो हो उनजो ख़र्चु थींदो हो माण्हुनि। साईं जीएम सैद पंहिंजे बंगले ते कचहरियूं कंदो हो, आवाम सां मिलंदो हो, आवाम जा मसइला हू सभु ॼाण हूंदो हो। साईं जीएम सैद जे वसाल खां पोइ उनजो जेको फ़िक्र आहे उहो त हर सिंध जे ॿचे जे दिलि ते लिखियलु आहे, चाहे उहो कहिड़ी बि पार्टी सां तालुक़ु रखंदो हुजे, पर हू उनखे तस्लीम ज़रूरु कंदो त सिंधी माण्हूअ जी सुञाणप जेका कराई साईं जीएम सैद कराई। साईं सॼी ज़िंदगी इन पंहिंजे लाइ पाण पतोड़ींदो रहियो। साईं जीएम सैद जॾहिं हयाती हो तॾहिं सॼी सिंध जो छप्पर छा त हो, पर सन जो बि इंतिहाई ध्यानु ऐं ख़्यालु रखंदो हो। साईं जीएम सैद जेको सो इंतिहाई न्याणियुनि जी तइलीम ते बि तवजो ॾिनो। हिन वक़्तु साईं जीएम सैद जे शहर सन जी मालिकी न थियण सबबि शहर तबाह थी रहियो आहे। एंटी इंक्रोचमेंट तोड़े टाउन इंतिज़ामिया खे घुर्जे त सन शहर खे बचाइण जे लाइ कब्ज़ा माफ़िया ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे शहर जी तारीख़ी सूंहं खे बचायो वञे। सागर सोलंकी, आवाज़ टीवी न्यूज़ सन।